गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल खैरपुर नाथन शाह में पूरे मुल्क सां गॾु कश्मीरियुनि सां यकजहती ऐं हमदर्दी जो ॾींहुं ब्लैक डे वॾे जोश जज़्बे सां मल्हायो वियो। तक़रीब जी अॻुवाणी हेड मास्टर अल्लाह वराए ठोसो कई, जॾहिं त गस्टा तालके सदर बशीर अहमद ॻारेई भी ख़ुसूसी तौर शिरकत कई। तक़रीब में सवें शागिर्दनि ऐं उस्तादनि शिरकत कई, जन हथनि में पाकिस्तान ऐं कश्मीर जा झंडा, बैनर ऐं प्ले कार्ड खणी दुश्मन मुल्क इंडिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई ऐं कश्मीरियुनि जे हक़ ख़ुद इरादियत जी हिमायत में नारा हंया। बाद में हेड मास्टर अल्लाह वराए ठोसो जी अॻुवाणी में स्कूल खां थाणे रोड ताईं रैली कढी वई, जंहिंमें शागिर्दनि कश्मीर बनेगा पाकिस्तान, इंडिया मुर्दाबाद ऐं ज़ुल्म बंदि करो जा नारा हंया। इन मौक़े ते ख़िताब कंदे हेड मास्टर अल्लाह वराए ठोसो चयो त 27 अक्टूबर असां लाइ ब्लैक डे आहे। हीउ ॾींहुं हिन ज़ुल्म ऐं जबर जी यादि ॾियारे थो जेको हिंदुस्तान कश्मीरियुनि ते करे रहियो आहे। असां कश्मीरी भाइरनि सां मुकमल यकजहती जो इज़हार करियूं था ऐं आलमी बिरादरी खां मुतालबो करियूं था त कश्मीर जो मसइलो अक़वाम मुत्तहिदा जी करारदादनि मूजिबि हल कयो वञे। कश्मीर पाकिस्तान जो हिस्सो आहे ऐं असां कश्मीरियुनि जी आज़ादी ताईं ख़ामोश न वेहंदासीं। आख़िर में उस्तादनि ऐं शागिर्दनि क़ौमी जज़्बे सां नारेबाज़ी कंदे रैली खे पुरअमन तरीक़े सां इख़्तिताम पज़ीर कयो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा अलम यजिदक यतीमन फआवा ववजदक दाल्लन फहदा ववजदक आइलन फअगना वअम्मल यतीम फला तक़हर वअम्मा फला तनहर वअम्मा बिनिअमति रब्बिक फहद्दिस। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। اللهم انا نسألك الخير والامن والايمان والعفو والعافيه والقدامة والدين والدنيا والاخره. ربنا انك رؤوف رحيم وتب علينا صلى الله تعالى على خير خلق نور سيدنا محمد. कश्मीर बनेगा पाकिस्तान, पाकिस्तान जिंदाबाद। कश्मीर बनेगा पाकिस्तान, पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद। कश्मीर बनेगा पाकिस्तान, कश्मीर बनेगा पाकिस्तान, कश्मीर बनेगा पाकिस्तान। पाकिस्तानी फौज जिंदाबाद, पाक आर्मी जिंदाबाद, पाक आर्मी जिंदाबाद। अज 27 अक्टूबर ते असां कश्मीरियुनि सां यकजहती जे ॾींहं ते मल्हाए रहिया आहियूं। उन ॾींहं ते पैगाम खणी निकिता आहियूं त कश्मीरी अकेला न आहिनि। कश्मीरियुनि जे ख़िलाफ़ इंडिया जी जारियत ऐं बर्बरियत ऐं कश्मीरी अवाम जे ख़िलाफ़ ज़ुल्म आहे, उहो बंदि थियणु घुरिजे ऐं कश्मीरी अवाम खे इहो हक़ ॾिनो वञे त हू पंहिंजो फ़ैसिलो कनि त कंहिं सां गॾु रहणु चाहिनि था। कश्मीर पाकिस्तान जो हिसो आहे, पाकिस्तान जो हिसो हुजणु घुरिजे। उन्हनि सां ज़ुल्म बर्बरियत फौरी तौर ते बंदि करणु घुरिजे। कश्मीर बनेगा कश्मीर बनेगा पाकिस्तान जिंदाबाद। असांखे फ़ख़्रु आहे पंहिंजी आर्मी ते, पाक बहादुर आर्मी ते। उहा कश्मीरियुनि खे ज़रूरु आज़ादु कराईंदी ऐं इंशाअल्लाह ताला कश्मीरी आज़ादु थींदा। कश्मीर पाकिस्तान जो हिसो थींदो। कश्मीर बनेगा पाकिस्तान, कश्मीर बनेगा